अॼु बिरिया सिटीअ में ज़िले नौशहर फ़िरोज़ जे सीनियर सियासतदान MP सैयद मुराद अली शाह ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं माण्हुनि जा मसाइला ॿुधा ऐं उन्हनि खे बर वक़्तु हल पिणु कयो वियो। जंहिं मौक़े ते ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि जे ज़िलई ऑफ़िसरनि ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं ज़मीदारनि मुलाक़ातूं पिणु कयूं। जंहिं मौक़े ते उमराणी बिरादरीअ जी अहम शख़्सियत बशीर अहमद उमराणी, शुएब अली उमराणी, अदील गुल उमराणी, निसार अहमद बिरोई, मोहम्मद सैफल सोलंगी, उमेर आराई ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।